कराची वेस्ट प्रेस क्लब जे बुनियाद रखण बाद पहिरियों भेरो कराची जे सीनियर साफ़िन जे मान में आजियाणो ॾिनो वियो। सिंधी ऐं उर्दू अख़बारनि जे न्यूज़ एडिटरनि ऐं मालिकनि खे कराची वेस्ट में क़ाइमु थियल वेस्ट प्रेस क्लब में आजियाणो ॾिनो वियो। सीनियर साफ़िन में मलिक रहमान सिकंदर, बशीर संजराणी, इमरान अली तुनियो, मुर्तज़ा किरियो, गॾा प्रेस क्लब जे चेयरमैन मीर अली गौर बलोच, एडवोकेट हाई कोर्ट फारूक अहमद गोरड़ वेस्ट प्रेस क्लब जो दौरो कयो। आयशा अब्दुल लतीफ़ भिटाई जे सुरमी माई मौखीअ जी मज़ार ते हाज़िरी पिणु भरी, जिते अजरक जी चादर चाढ़ी वई। आयल महिमाननि खे वेस्ट प्रेस क्लब जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि पारां सिंध जी सकाफ़त सुखड़ी अजरकूं उठायूं वयूं। आयल महिमाननि वेस्ट प्रेस क्लब जे सदर फारूक अहमद भंगवार, नायब सदर डॉक्टर अब्दुल हनी मेमूण, सरपरस्त आला असगर पातणी जो शुक्रियो अदा कयो वियो। इन मौक़े ते आयल सीनियर साफ़िन वेस्ट प्रेस क्लब सां हर ताउन करण जी ख़ातिरी कराई ऐं संदसि हर मुमकिन मदद करण जी पिणु यकीन दहानी कराई वई।